गुजो मां रिपोर्ट करे रहिया शहबाज़ अली मल्ला गुजेलग ॻोठ साईंदाद शेख जो रवासी 28 साला नौजवान सदरुद्दीन उर्फ़ ॾाॾा वलद अली मोहम्मद शेख पुरसरार नमूने गोली लॻण सबबि फ़ौत थी वियो। फार्म हाउस ते चौकीदारी कंदड़ तारीख़ी दरगाह हाजी शेख तुराबी जे ख़िदमतगार नौजवान जो लाश ॻोठ जे भरिसां रस्ते जे भर में हथ आयो। राब्तो करण ते नौजवान जे भाउ इनायत शेख ऐं दरगाह हाजी शेख तुराबी जे गादी नशीन ग़ुलाम हुसैन शेख ॿुधायो त सदरुद्दीन घरां मोटरसाइकिल ते ड्यूटी लाइ निकितो त खेनि इतला मिलियो त ॻोठ भरिसां मोटरसाइकिल तां किरण सबबि इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि फ़ौत थी वियो आहे। असां फौरी तौर पहुची नौजवान जी लाश खे खणाए गुजे पहुतासीं, जिते डॉक्टर संदसि फ़ौतगी जी तस्दीक कई। वधीक पोस्टमार्टम कराइण बाद ई ख़बर पवंदी। इतला ते गुजो पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी वारसनि सां गॾु पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हटो खणाए वई। ख़बर मोकिलण ताईं नौजवान जो पोस्टमार्टम कयो पियो वियो।